नारे तहकीर, नारे हैदरी, नारे हैदरी, हुसैनियत, यजीदियत, जमात अहले सुन्नत। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अम्वातुन बल अहयाउन वलाकिन्नल्लाह तशऊरून। अर्शन मथे अरबी वयो बलगलोला बिकमाली सारो जहान रोशन दियो कशफत जा बिजमाली। मुहिंजो नबी सोनो सुठो हसनत जमी खिसाली। सभई मोमिनो सिकसां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। तो जमात सलात पण नहीं दी है जो कहीं छोका सांभळो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। इतनी है अजीम कहानी हुसैन दी, बचपन हुसैन दा है जवानी हुसैन दी। ए जिया तू सुनाए बीबी फातिमा दा लाल रोजाना रसूल चुमदा है पेशानी हुसैन दी। कुरान की आयतों का कबीला हुसैन है, हम गरीब सुन्नियों का वसीला हुसैन है। जिसकी रसाई नबी तक ना होए दोस्तों, उस शख्स का जहान में वसीला
के साल रब रहीम रहीम करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदी का मुंह आयत कुरान पाक जी पढ़ी हमने जी सही माना ही मकसद मतलब बयान करने जी अल्लाह तबारक व तआला तौफीक अता फरमाए ऐं अवां ॿुधंदड़ मुस्लमान भाइरनि खे इन खे ॿुधी करे अमल करण जी अल्लाह तबारक व तआला सादत नसीब अता फरमाए। हिन महफ़िल जा सिंगार साहबजादा साईं हाफ़िज़ हमीदुल्लाह आरिजो साहब ऐं अबू अल फुकरा मियां साईं नसरुल्लाह खोखर साहब ऐं हज़रत अल्लामा व मौलाना साईं मौली दाइम अली आरिजो साहब ऐं हिन महफ़िल में ख़ासि किताब पढ़ण वारा हज़रत अल्लामा व मौलाना मौलवी औरंगज़ेब अत्तारी साहब ऐं हाफ़िज़ किराम साहब ऐं प्यारी जमायत साहब उस्ताद रफ़ीक अली आरिजो साहब फ़कीर मुनवर अली आरिजो साहब ऐं सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु तूं ई असां हिन अल्लाह जे घर में इन जे करे कही करे आया आहियूं जो अॼु हिन अल्लाह जे घर में इमाम हुसैन अली मक़ाम जी शहादत जो ये गम में असां तूं हिते इकट्ठे थिया आहियूं ऐं ही सभु इमाम हुसैन अली मक़ाम ऐं उन जे नवाज़नि ऐं भाइरनि भाणेजनि उन्हनि जे खून जो सदको आहे जो तूं ऐं असां हिते हिन अल्लाह जे घर में गॾु थिया आहियूं। इमाम हुसैन अली मक़ाम पंहिंजे नाने जे मिठे दीन ते कुर्बान थी करे इस्लाम जो झंडो बुलंद करे पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई करे तूं असांखे हिन मक़ाम ते पहुचायो आहे जो असां अल्लाह जे घर में आया आहियूं ऐं ही सभु उन जे खून जो सदको आहे। असांजी का बि कोशिशि कोन्हे का असां के बसि पिंडीअ ते मानी मिले थी बाक़ी वरी वञो न ॿार ॾाढो था असां बुंडेल खान असां सरदार खान असां कांबू खान न तव्हां कांबू खान न आहियो सब उन नवाज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे खून सदको जो अल्लाह जे घरनि में आज़ानूं अची रहियूं आहिनि। तूं असां क़ुरान पाक जी तिलावत करे रहिया आहियूं ऐं तूं असां नमाज़ूं पढ़ी रहिया आहियूं। ही सभु उन्हनि जे खून जो सदको आहे, असांजो कुझु बि कोन्हे। असां उन्हनि जे खून जे सदके मुस्लमान बणिया पिया आहियूं। हिक भेरे ईद जो ॾियारो छा ईद जो ॾियारो हुजे पाण हुसैन सरदार आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईद नमाज पढ़ी करे बाहर निकता त इमाम हुसैन अली मक़ाम नंढड़ा हुया। हलंदे हलंदे गलिन मां जॾहिं जो इमाम हुसैन अली मक़ाम जी उन्हनि रेसन ऐं सरदारनि जे ॿारनि ते नज़र पई त उन्हनि जा ॿार जेके आहे घोड़नि ऐं उठनि ते सवार हुआ। छा उन्हनि रेसन ऐं सरदारनि जा ॿार घोड़नि ऐं उठनि ते सवार आ। ईद जो ॾियारो हो, ख़ुशीअ में हू घुमी रहिया हुआ घोड़नि ऐं उठनि ते। त इमाम हुसैन अली मक़ाम कुल नबियन जे सरदार के फरमायो आ नाना सोने सरदार फरमायो जी जी हुसैन जी नाना मां भी उठन ही घोड़न ते घुमंदम। छा मां भी उठन ऐं घोड़न ते घुमंदम सवारी कंदम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको जहान हो सो गुरबत वारो हो, अमीरी कोन हो, गुरबत में गुजारे। अमीर शाहूकारी न, गुरबत। सुनाने के अटकाने लगा नाना मां भी उठन घोड़न ते चढ़ंदम।
भाई हथ मुबारक भी जमीन ते रखा तन सोने सखी सरदार हुसैन के चेतन पुतला आओ अजु मां तो के घोड़े जी सवारी कराए सब जो सुभान अल्लाह सुनो सरदार हुसैन जडे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पुठी मुबारक ते चढ़ी वेठो आ त नाने के फरमाइण लॻा नाना हुनने रेसने सरदारन के घोड़न ऐं उठन के वागू आए यानी हथन में रसा आए नाना मुखे त रसा ही कोन ने पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो ॿुधी करे पंहिंजा जुल्फ मुबारक जेके आ सॼे पासे वारा साईं जन जा जुल्फ मुबारक जेके हूंदा न कुलनि ताईं हूंदा उहे सॼे पासे ॾांहुं जुल्फ मुबारक कढी करे इमाम हुसैन आली मक़ाम ते सॼे हथ में ॾिना अथनि वरी खॿे पासे वारा जुल्फ मुबारक कढी करे वरी खॿे हथ मुबारक में ॾिना अथनि त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुन हुसैन सरदार के फरमाइनि था सुना हाणे त वागू त मिली न सुनो सरदार हुसैन चवण लॻो आहे जी नाना उहे त मिलियूं पर घोड़े वांगुरु त हलो हुननि जा घोड़ा ऐं ऊठ जेको आहे टपा ॾींदा था हलनि त नबियनि जे सरदार नबियनि जो सरदार घोड़े वांगे हलण लॻो आहे बाज़ारनि मां हलंदे हलंदे जॾहिं जो सहाबाए किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम जन जी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते नज़र पई आहे त सहाबा चवनि था पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे त वाह जी सवारी आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये सहाबा किराम जा अल्फाज ॿुधी करे पाण फरमायो त सवारी त सवारी आहे पर सवार बि सवार आहे केॾो शान आहे उन सखीअ सरदार हुसैन जो अॼु उन जी शान में चौदह करबला जो ये महफिल मल्हाए रहा आहियूं कलंदराबाद शहर में लख मुबारकूं उन्हनि खे हुजनि जिन हीअ महफिल सजाई आहे इमाम हुसैन आली मक़ाम ऐं संदसि भाइरनि ऐं नवासनि जी यादि में अल्लाह साईं उन्हनि खे गंज ॾींदो जेके बि हिन महफिल में हिसो वठी रहिया आहिनि उन्हनि जूं जाइज़ तमनाऊं बि पूरियूं फरमाईंदो दुख दर्द भी दूर अता फरमाईंदो के शायर चयो न महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं इंदा हुए हैं खुद खुदाई खुदा जो रसूल हुआ वाह हुसैन सरदार तुझो शान 27 रबीउल जी रात कुफिन भी खतरा लिखा घरा लिखा उन्हनि खतन जो तादाद 12,000 छा था संदा 12,000 खतन जो तादाद नेठ सुणे सखी सरदार हुसैन मजबूर थी करे ओॾां रवाना थियण जी तैयारी कई आहे सारो कहोल सारो लडड़ो तैयार करे खतन में उन्होंने लिखियो त असां कूफे वारा जेके आहियूं 18,000 अवां जे हथ ते बैत कंदासीं ऐं अवां जे लाइ बागीचा ऐं उन्हनि बागनि जा जेके वण टिण आहिनि उहे फल ॾेई चुका आहिनि अचो साईं उहे बाग बि घुमो ऐं उन्हनि जा वणनि जा मेवा भी खाओ तव्हां ॿुधायो त मेवनि जी ज़रूरत हुई फलनि जी ज़रूरत हुई
न सिर्फ नाने के दीन जे खातिर खबर तो हुई न सुने सकी सरदार हुसैन तो मुझे बापे साईं ने छा कयो कूफे मौला अली मुश्किल मुशाहिद करार जा कातिल भी कूफे वारा खबर हुई इमाम हुसैन के तो उते छा थींदो पोइ सारो लडड़ो तैयार करे नाने के रोज़े ते आयो आ दुआ घुरी रहियो आ दुआ घुरंदे अखिन मां लुड़कल ही आया के शायर चयो आ रोई पियो से न मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए पियो रोई पियो से न मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए पियो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तो मूंखे गुलेरनि ते घुमायो रोई पियो से न मदीने में जॾहिं नाने खां मोकिलाए पियो तहज्जुद जी नमाज़ पढ़ी करे इमाम हुसैन आली मकाम राही खुदा राही वफा करबला जे तरफ तैयार थिया हलंदे हलंदे रजब वयो शबान वयो रमज़ान वयो शवाल वयो ज़ुल्क़ाद वयो ज़ुल्हज वयो कशाला कंदे कंदे तांजो महमद जी 3 तारीख़ आई याद इमामन जो काफ़िलो जेको आहे 3 महरम ते करबला जे मैदान ते पहुतो शमजना सफर घणा शमजना तूं असां कंदा कॾहिं हितां खां ॿुध केतिरो ई बंदि कोन कंदासीं असांखे डाटा जो खाधो हुन में ई पूरा थी विया जॾहिं टंगू साड़ी हल वाह हुसैन सरदार नाने के दीन जे बचाइण खातिर सारो कबीलो सारो माहौल वठी करे करबला जे मैदान ते पहुतो जॾहिं शिमिर मलउन खे ख़बर पई आहे त उहो फौरन इमाम हुसैन आली मकाम जे तरफ़ आयो आहे इमाम हुसैन आली मकाम खेमा बस्ती ठाहे रहिया हुया रहण जे लाइ तो उतां शिमिर भी कई दफा इमाम जा खेमा फटराए गाजी अब्बास इमाम हुसैन आली मकाम ते चवण लॻो आहे इजाज़त दे त मां इन शिमिर मलउन जो कंधो इते ई लाहे वञा सुनो सखी सरदार हुसैन उनखे इजाज़त कोन ॾिनी छो जो मदीने में गाजी अब्बास इमाम हुसैन आली मकाम के रोकियो हुयो पर इमाम हुसैन आली मकाम इमाम गाजी के चुप करायो तांजो करबला ताईं मदीने खां वठी करबला ताईं पहुता उते भी सुने सखी सरदार हुसैन गाजी अब्बास के चयो त तूं चुप कर इएं कंदे कंदे 7 महरम थी त शिमिर भी इमामन सगोरन जो पानी बंद कयो 7 तारीख़ खां वठी काई 7 तारीख़ खां सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब
नहरनि में बि पाणी जेको मशकीज़नि में पियो हो उहो बि ख़तमु थी वियो आहे। ईअं कंदे कई इमाम सगुरा शहीद थींदा पिया आहिनि। अबू बकर बिन अली भी शहीद थी वियो आहे, उमर बिन अली भी शहीद थी वियो आहे, उस्मान बिन अली भी शहीद थी वियो आहे, अबू बकर बिन हुसैन भी शहीद थी वियो आहे, अली असद भी शहीद थी वियो आहे। ईअं कंदे कंदे केतिरा ई इमाम शहीद थींदा पिया वञनि। त हिते अम्मा बीबी परवा कासिम खे वठी आई आहे। इमाम हुसैन आली मकाम के खेमे में जी अम्मा बीबी परवा खेमे में पहुंची आ। सखी सरदार जी जॾहिं नज़र भाॼाईअ ते पई आहे त भाॼाई खे चवे थो त भाॼाई कीअं आई आहे? भाॼाई कीअं आई आहे? भाॼाई चवण लॻी आहे इजाज़त दी त आऊं कासिम खे करबला जे मैदान ते मोकिलियां। त हिते इमाम हुसैन अली मकाम पंहिंजो मुंहुं मदीने जे तरफ़ करे भाॼाई खे चवण लॻो आहे भाॼाई छा थी चवी? अम्मा बीबी परवा चवण लॻी आहे त सरदार हुसैन तुझा के फौजी शहीद थी चुका है। आम भी चाहियां थी त मुंहिंजो कासिम भी उन मैदान ते वञे ऐं पाण मल्हाए अचे। त इमाम हुसैन अली मकाम भाॼाई खे चवण लॻो आहे भाॼाई छा थी चवी? ख़बर अथई त ही मुंहिंजे कमर जी ताक़त आहे, मां हिन खे कीअं वञण ॾियां? भाॼाई भलो थी त वापस वञ। भाॼाई चवण लॻी आहे जॾहिं मदीने में हुजां इमाम हुसैन अली मकाम जा इमाम कासिम जा गरिश्ता हिकु वॾे भाउ इमाम हसन जो पुटु इमाम कासिम, ॿियो इमाम हुसैन अली मकाम जो दामाद। घणा थिया रिश्ता? ॿ। हिकु वॾे भाउ जो पुटु, ॿियो इमाम हुसैन अली मकाम जी न्याणीअ जो घोटु। तो भाॼाई खे चवण लॻो भाॼाई वापस वञ। भाॼाई वापस आई आहे पंहिंजे खेमे जी तरफ़ इमाम कासिम खे वठी। त हिते इमाम सुणो कासिम हेठि मुंहुं करे वेही रहियो। पोइ चवण लॻो अम्मा बीबी परवा खे त अम्मा बाबे जेको तावीज़ ॾिनो हुई जेको मुंहिंजे गले में ॿधो हुई, बाबे अल्फाज़ इहे चया हुई त जॾहिं ॾुखियो वक़्तु अचे त हिन तावीज़ खे खोलजां। छा? जॾहिं ॾुखियो वक़्तु अचे त हिन तावीज़ खे खोलजां। जीअं अम्मा बीबी परवा इहे अल्फाज़ ॿुधा आहिनि फौरन इमाम कासिम ने आई आहे ऐं गले मां उहो तावीज़ लाहे करे पढ़ण लॻी आहे। उन में सारो अहवाल इमाम हुसैन अली मकाम जो। त हिते इमाम कासिम मदीने जे मुंहुं करे दुआ घुरी रहियो आहे नाना बाबे जे तावीज़ कम करे ॾेखारियो। त फौरन अमर साण खे वठी करे इमाम हुसैन अली मकाम जे खेमे में वरी आया। जे ही आया अम्मा बीबी परवा सुनो कासिम
घोट जॾहिं जो खेमे में दाख़िल थिया आहिनि त सामे सखी सरदार हुसैन वेठो आहे छा ॾिसे त कासिम ऐं भाॼाई अची रहिया आहिनि त फौरन उथी बीह करे चवण लॻो आहे भाॼाई वरी कीअं आई आहे त कासिम घोट चवण लॻो आहे त चाचा मां कोन आयो आहियां मूंखे ही तावीज़ वठी आयो आहे सुभान अल्लाह छा आऊं कोन आयो आहियां मूंखे ही तावीज़ वठी आयो जी तावीज़ इमाम हुसैन अली मकाम के हथ में ॾिनो आया त ॾिसी करे चवण लॻो आहे इमाम हुसैन अली मकाम त ही त मुंहिंजे वॾे भाउ इमाम हसन जा पोइ इजाज़त मिली आहे इमाम हुसैन अली मकाम कासिम घोट खे इजाज़त ॾिनी आहे करबला जे तरफ़ बस मां मौजूद 10 मिंट साईं जन पहुची चुका आहिनि बस 10 मिंट त फौरन इमाम कासिम खे जॾहिं इजाज़त मिली अमा साण तयारी कराई आहे जॾहिं करबला जे मैदान जे तरफ़ घोड़े ते रवानो थियो आहे त शिमिर लईन ऐं उन्हनि जा यज़ीदी कुत्ता साम्हूं ॾिसी करे चवण लॻा आहिनि ही केरु अची रहियो आहे छा ही केरु अची रहियो आहे हलंदे हलंदे त इमाम घोट कासिम जो निकाब मुंहुं मुबारक तां लही वियो आहे त हू यज़ीदी ॾिसनि पिया ऐं चवनि पिया ही त शेरे ख़ुदा खेप जो शेर अची रहियो आहे इहे अखर जॾहिं इमाम कासिम घोट जे कननि ते पिया आहिनि इमाम घोट कासिम चवण लॻो आहे आऊं शेरे ख़ुदा न बल्कि मां हुनजो पोटो आहियां कासिम छा कासिम जॾहिं जो तलवारनि जा वार कंदो पए हलियो त यज़ीदी कुत्ता ईअं किरंदा पिया वञनि जीअं हेर ते ढूंढ यज़ीदन में टाकोड़ा पइजी विया यज़ीदी जनम रसीद ॾींदा पिया आहिनि पोइ शिमिर चयो यज़ीदन खे जे ईअं लड़ंदव त तव्हां मां हिकु बि न बचंदो वारो कयो हिकु न 10 न 20 न बल्कि चो तरफ़ 100 ॼणा थियो घणा 100 ओलह ओभर उत्तर ॾखण जे तरफ़ खां चारों तरफ़ हमलो कयो चारन तरफन का हमलो थींदो रहियो आहे इमाम घोट कासिम हमलो उन्हनि यज़ीदन कुतनि ते बि कंदो रहियो आहे जो नेज़न ऐं तलवारनि ऐं तीरनि जा ज़ख़्म घा थींदे थींदे घोड़े तां किरी पिया इमाम घोट कासिम उन वक्त में 950 यज़ीदी कुत्ता जहन्नम रसीद गया घणा 950 इमाम घोट कासिम भी कुर्बान थियो अली असद भी कुर्बान थियो अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली अबू बकर बिन हुसैन भी अली कुर्बान थियो सुनो कासिम घोट भी कुर्बान थियो गाजी अब्बास भी कुर्बान थियो जो करबला के मैदान दे आखिरी इमाम हुसैन अली मकाम 6 महीनन जो अली असगर प्यासो भी वो भी कुर्बान थी हां ओन ही मोहम्मद भी कुर्बान थियो ता जो सखी सरदार हुसैन अकेलो बैठो दही जो दिहाड़ो 3 दिहाड़ा प्यासो जंग कंदे 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 यज़ीदी जहन्नम रसीद कंदो पियो वञे इमाम हुसैन अली मकाम यज़ीदी जहन्नम रसीद कंदो पियो वञे तां जो शिमिर खे कंहिं अची कन में चयो त इमाम हुसैन अली मकाम खे निमाज़ सां ॾाढो प्यार आहे छा निमाज़ सां ॾाढो प्यार आहे हां किए रोकजे शिमिर के कह कयो त जॾहिं आज़ान ईंदी न
हुसैन आली मकाम कान ही रुक जी विधो वो त शिमिर वञी चयो छो त हू भी मुसलमान आ पर बेईमान हा ईमान कोन छा हू भी मुसलमान आ पर बेईमान ईमान कोन वो न शिमिर पंहिंजे यजीदी खे चयो वञ तूं आज़ान ॾे यजीदी भॻो आहे कंहिं घोड़े ते चढ़ी करे जॾहिं आज़ान ॾिनी आहे जीअं आज़ान जो आवाज़ इमाम हुसैन आली मकाम जे कन मुबारक ते पियो आहे त तलवार हेठि झुकी आहे छा तलवार हेठि झुकी आहे खून में आलूदा जख्मन नेज़न जा तलवारन जा तीरन जा खून मुबारक भी हली रहियो आहे टिन ॾींहंनि जो सरदार हुसैन यासूबिया तयम्मुम कयो अथनि निमाज़ जी तयारी के छो जो पानी कोन हो खून मुबारक सां तयम्मुम करे जॾहिं पहिरीं रकात पढ़णु शुरू कई अथनि जॾहिं इमाम हुसैन आली मकाम सजदे में वियो आहे त शिमिर पंहिंजे फौजन यानी यजीदीन खे चयो आहे त वारो कयो इमाम हुसैन आली मकाम जे मथां हमिलो कयो जॾहिं जो उहे शिमिरी लहिन यजीदी इमाम हुसैन आली मकाम जे वेझो आया हमिलो करण जे लाइ छा ॾिसनि त इमाम हुसैन जे हुस्न मुबारक मां वारनि मुबारकनि मां क़ुरान पाक जूं आयतूं निकिरी रहियूं त उहे शिमिर लहिन यजीदी पोइते हटिया जेके हमिलो करण आया शिमिर उन खां पुछियो त ही त निहता हो ऐं सजदे में हो तव्हां हमिलो छो न कयो वियो वरी साईं छाजे करे पोइते मोटियो उन्हनि यजीदन ऐं शिमिरनि चयो जॾहिं असां तलवारूं उभियूं कयूंसीं ऐं जॾहिं हलाइण वारियूं कयूंसीं त इमाम हुसैन आली मकाम जे चेहरे मुबारक ऐं जुल्फनि मुबारकनि मां क़ुरान पाक जूं आयतूं निकिरी रहियूं हुयूं असां कीअं हमिलो कयूं पोइ हुन शिमिर चयो चङो तव्हां परे थियो हू त शराबी हो शराब में मस्त हो मुसलमान शराब पीअण छॾे ॾे वास्तो अथई शहीदनि जो घर बर्बाद थो करे पंहिंजो पाण खे तबाह थो करे केतिरा ई नौजवान शराब पीअंदे पीअंदे ही जहान छॾे विया आहिनि तूं छो थो पीए अरे वाणियो बि एतिरो न पीअंदो आहे जेतिरो तूं पी रहियो छा वाणियो बि न पीअंदो आहे आहे त उन्हनि जो यजीदनि जो को तूं छो थो अपनाए मुसलमान थी करे कलमो भरण वारो हाँ हुसैन हुसैन चवण वारो तूं छो थो पीए मस्तीअ में मस्त लॻो पियो पोइ थोरो ख़राब थो मिलई त पोइ बिगुल विखिरई थो पोइ वेठो थो शहर वारनि खे गारियूं ॾींदो वठे हाँ एतिरो जवान तो सिधो थी खट ते वेहे न वरी भौंकंदो थो वठे माण्हू छा चवंदा माण्हू इहे चवंदा पीतो अथई चुको हाणे भौंकई थो पियो पासो भॼां मथां चक न पावे हुसैनी आहे त इहो कमु छॾे ॾे इहो हुसैनी जो कमु न आहे इहो यजीद जो कमु आहे बहरहाल जॾहिं शिमिर आयो आहे जॾहिं इमाम हुसैन आली मकाम ॿियो सजदो मुबारक ॾियण लॻो आहे त शिमिर लहिन गोॾो फोड़े करे इमाम हुसैन आली मकाम जे गर्दन ते मुबारक मथां खंजर जो वार करे रहियो आहे शिमिर लहिन मस्त था खंजर के वार में शिमिर लहिन मस्त था खंजर के वार में सखी सरदार हुसैन इब्ने अली मस्त था रब के दीदार सुभान अल्लाह सैयद
ने करबला में वादे निभा दिए हैं। सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं। दीने मुहम्मदी के गुलशन खिला दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। सुभान अल्लाह। बोले हुसैन मौला तेरी रज़ा की खातिर। बोले हुसैन मौला तेरी रज़ा की खातिर। एक एक करके मैंने एक एक करके मैंने हीरे लुटा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। सुभान अल्लाह। दीने नबी पे वारी अकबर ने दी जवानी। दीने नबी पे वारी अकबर ने दी जवानी। अब्बास ने भी अपने बाजू कटा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं। सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं। ज़ैनब के बाग में भी दो फूल थे महके थे। ज़ैनब के बाग में भी दो फूल थे महके थे। ज़ैनब ने वो भी दोनों ज़ैनब ने वो भी दोनों राहे खुदा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। ज़हरा के नाज़ वाले झूलों पे डोलने वाले। ज़हरा के नाज़ वाले झूलों पे सोने वाले। करबला की गाग में वो हीरे जला दिए। सैयद ने करबला में वादे निभा दिए। बोले हुसैन मौला तेरी रज़ा की खातिर। बोले हुसैन मौला तेरी रज़ा की खातिर। एक एक करके मैंने हीरे लुटा दिए। सैयद ने करबला